हीअ तबलीग ही पैगाम उन्हनि शख्सन जे लाइ जंहिं खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात दौलत घणी ॾिनी आहे, घणी अता फरमाई आहे दौलत। उन्हनि शख्सन जे लाइ मां उन्हनि खां इहो सवाल पुछी रहियो आहियां, ओ अल्लाह जा बानड़ो, तव्हां ते अल्लाह राज़ी थियो आहे, वॾी खुश नसीबी आहे। लेकिन मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ करण थो चाहियां त तव्हां पंहिंजे दिलि में थोरो सोचो। कल्ह आउं वञी रहियो हुयुसि त हिकिड़े दोस्त रोकियो ऐं उन सवाल कयो त साईं, मूं चयो त जी अदा, सलाम वराए ऐं मूं जवाबु ॾिनो। उन अर्ज़ कयो त साईं, हिकिड़ी मां ॻाल्हि चवां, तव्हां नाराज़ त कोन थींदो? त मूं हुनखे चयुमि त साईं, तव्हां अर्ज़ कयो, आउं नाराज़ कोन थींदुसि। उन चयो त साईं, जेको आहे सो कल्ह मुंहिंजी जेको आहे सो बैटरी गुज़ारे वई, फोत थी वई। मूं एॾा हाफ़िज़ ॻोल्हियमि, लेकिन मूंखे को बि हाफ़िज़ हथ न आयो। पोइ हिकिड़ो मिड़ई ग़रीब मौलवी हुयो, उनखे कुझु अचे बि कोन पियो। मिड़ई जेको तरीक़ो ईंदो हुयुसि, उन हाल आहार पंहिंजो जनाज़ो हुन मुंहिंजी बैटरीअ जो पढ़ायो। साईं, जेको आहे सो हाफ़िज़ काॾे विया आहिनि? दाली शहर में वियुमि, हाफ़िज़ मूंखे न ठाहियो। मां हंबरवाह ते वियुमि, हाफ़िज़ मूंखे हथ न आयो। मां हुसैन कलोड़े जे मस्जिद में मां चकर आयुमि, उते हाफ़िज़ क़ुरान मूंखे नज़र न आयो। मूं उनखे इहो ई जवाबु ॾिनुमि त मुंहिंजा अदा, जेको आहे सो हुसैन कलोड़े जे ॻोठ जे अंदरि मूं हाफ़िज़ कोन ॾिठो आहे, मूं हाफ़िज़ क़ुरान कोन ॾिठो आहे। ॿार नंढड़ा मासूम ॿार ॾिसो केॾा आहिनि। कंहिंखां बि तव्हां पहिरियों कलमो पुछंदो, हुनखे पहिरियों कलमो कोन ईंदो। हंबरवाह ते वञो, ओ अल्लाह जा प्यारा बानड़ो, जंहिंखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात दौलत जाम अता फरमाई आहे, घणी अता फरमाई आहे। मां उन्हनि ते तवजह करण तो हिन मौज़ू उन्हनि ॾे आहे, त उन्हनि खे अर्ज़ करण तो चाहियां त तव्हां हंबरवाह ते वञो, उते तव्हां नंढड़नि मासूमनि खां तव्हां पुछंदो त उन्हनि खे पहिरियों कलमो कोन ईंदो। तव्हां कंहिं वॾड़े खां पुछंदो, अदा पहिरियों कलमो ॿुधाए। नौजवाननि खां पुछंदो पहिरियों कलमो ॿुधाए, त उन्हनि खे पहिरियों कलमो न ईंदो। चाहे जवान हुजनि चाहे पोड़ा हुजनि, उन्हनि खां तव्हां गुस्ल पुछंदो त तव्हां उन खां गुस्ल जी पुछंदो त कंधो हेठि कंदा, उन्हनि खे गुस्ल कोन ईंदो। अज़ीज़ान मन, असांजो इहो फर्ज़ आहे, माण्हू 5,000 में या 10,000 में लही कोन वेंदो, या 7,000 में लही कोन वेंदो। हाफ़िज़ क़ुरान उते बिहारजे, हंबरवाह ते हाफ़िज़ क़ुरान बिहारजे। हेॾे साईं मथे साईं मुनीर शाह, हेॾे दाली मोरी, एॾे लाखा वेठा आहिनि, सोलंगी वेठा आहिनि, बरोच वेठा आहिनि, एॾे हाफ़िज़ क़ुरान बिहारजे ऐं उन पाड़े वारनि सां ॻाल्हाइजे त ओ इन पाड़े जे अंदरि रहण वारो, असां इहो हाफ़िज़ क़ुरान बिहारियूं था, लेकिन इन जी तव्हां बि ख़िदमत कयो ऐं असां बि पंहिंजी हाल आहार जहिड़ो असां खां पुॼे थो, असां हिन जी ख़िदमत कंदासीं। ओ अल्लाह जा बानड़ो, अॼु तव्हां कंहिं ॿिए जे लाइ सोचींदो त सुभाणे तव्हांजी भलाई थी वेंदी, अल्लाह ताला तव्हांजी भलाई कंदो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, तव्हां कंहिंजे लाइ भलो सोचो, भलो सोचो। हाफ़िज़ क़ुरान हिक पाड़े में रखरायो, हाफ़िज़ क़ुरान हिक पाड़े में रखरायो। हंबरवाह ते हाफ़िज़ क़ुरान रखरायो, हुसैन कलोड़े जे ॻोठ में हाफ़िज़ क़ुरान रखरायो। तांजो इहा तालीम वधंदी वञे, खीसीअ में ॾंदण हुजे, सुन्नत मुताबिक़ ॾंदण हुजे ऐं पंहिंजे सिर ते पटको हुजे। नंढड़नि मासूमनि में तव्हां प्यार विरायो, प्यार उन्हनि सां कयो। अज़ीज़ान मन, आएगा भी अकेला, जाएगा भी अकेला, 2 दिन की जिंदगी 2 दिन का मेला। रुगो ॾिसो झगड़ा, रुगो ॾिसो जेड़ा,
रुगो ॾिसो फसाद, इन फसादन में झगड़न में असां रखियो छा आहे? ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असां तव्हां सभई हिक ॿिए जा ॿाहिरि बणिजी वञो, हिक ॿिए जा असां ॿाहिरि बणिजी वियासीं। असां पंहिंजी दिलि मां हसद कढियोसीं, असां पंहिंजी दिलि मां कीनो कढियोसीं त अॼु असांखे ॿिए जे लाइ सवलो सोचींदासीं, भलो सोचींदासीं त अल्लाह ताला असांजी भलाई फरमाईंदो। अज़ीज़ानी मन, हर हिक ॻोठ में हाफ़िज़ क़ुरान रखरायो। अॼु ॾिसो जनाज़े में माण्हू नथा मिलनि, अॼु ॾिसो ख़तमे जे लाइ माण्हू नथा मिलनि। मां पियो ॾिसां हेॾे हंबरवाह ते कंहिंजो बि ख़तमो थींदो आहे त हाफ़िज़ क़ुरान खे कोन वठी ईंदा आहिनि। जेके वीचारा हारी हूंदा आहिनि, जंहिंखे गुस्ल ई नथो अचे, उन्हनि खे माण्हू वठी ईंदा आहिनि। छो वठी ईंदा आहिनि, कीअं वठी ईंदा आहिनि? इन ॻाल्हि जो मक़सदु छा आहे? इन ॻाल्हि जो मक़सदु सिर्फ़ में सिर्फ़ हिकिड़ो ई आहे त असांखे हाफ़िज़ क़ुरान नथो मिले। जेकॾहिं हाफ़िज़ क़ुरान असांखे हाफ़िज़ क़ुरान किथां बि मिली वञे, असां इन जेके जाहिल माण्हू आहिनि इन्हनि खे न वठी अचूं ख़तमे ते। हालाक आहे त सही उहे हारनि खे था वठी अचनि। मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो, अल कासिब हबीबुल्लाह, अल कासिब हबीबुल्लाह। मेहनत करण वारो त ख़ुदा जो दोस्त हूंदो आहे। इहा बि अल्लाह ताला पंहिंजे सुहिणे क़ुरान करीम जे अंदरि इरशाद फरमायो, व इज़ तअज़्ज़न रब्बुकुम ल इन शकरतुम ल अज़ीदन्नकुम। मुंहिंजो अल्लाह तो फरमाए, ओ मुंहिंजा बानड़ा, तूं मां करीम रब जो हिकिड़ो दफ़ो शुक्र अदा कर, मां अल्लाह तोखे ॾहूण वधाए ॾींदुसि। छो न असां किथे हाफ़िज़ क़ुरान बीहारियूं ऐं उन खां पोइ उनखे तनख़्वाह ॾियूं, 5,000 ॾियूं, 7,000 ॾियूं, 10,000 ॾियूं। कुझु पाड़े वारा उन्हनि जी मदद कंदा, कुझु असां जेके अमीर तरीन शख़्स आहियूं उनजी असां मदद कयूं। उन खां पोइ बरकातूं नफ़ल पढ़ी, बरकातूं नफ़लनि खां पोइ असां दुआ घुरूं, मुंहिंजा अल्लाह से तुंहिंजा लख शुक्र आहिनि जो असांखे तो तौफ़ीक़ ॾिनी। हिन कुझु असां पंहिंजे जेब मां कुझु पैसा ख़र्च कया आहिनि। मुंहिंजा अल्लाह से अञा बि असांखे वधीक तौफ़ीक़ ॾे त असां अञा वधीक ख़ैर कढूं, त असांजा बचड़ा हाफ़िज़ क़ुरान थी पवंदा। अॼु असां त इन दुनिया में आहियूं, सुभाणे असां क़बर में वञी पवंदासीं, त असां ईअं छो न सोचूं असां जॾहिं क़बर में वञी पऊं त उहो असांजो नंढड़ो बचड़ो हाफ़िज़ क़ुरान बणिजी वञे ऐं असांजी क़बर जे मथां बीह करे कुल शरीफ़ पढ़े, दुरूद पढ़े, आयतल कुर्सी पढ़े, सूरे मुल्क पढ़े, सूरे यासीन पढ़े, सूरे रहमान पढ़े, सूरे मुज़म्मिल पढ़े, सूरे मुद्दसिर पढ़े, सूरे इंसान पढ़े, सभई क़ुरान करीम पढ़नि। असां ईअं छो न सोचूं? मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इन झगड़नि खे छॾियो, फसादनि खे छॾियो, कीने खे छॾियो, कुझु कोन रखियो वियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, 5,000 खे केरु ॾिसे बि कोन, महिनत कंदो तव्हां, रहमत मुंहिंजो अल्लाह तव्हांखे ॾींदो। तव्हांजे घरनि में एॾी बरकत पवंदी, एॾी बरकत पवंदी, तव्हां सोचे बि कोन सघंदो त असांजे घर में हेॾी बरकत, असांजे घर में हेॾी बरकत। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जे पाक क़ुरान करीम खे आम कयो, एॾो आम कयो, एॾो आम कयो। जीअं तव्हां एॾो आम कंदो त मुंहिंजो अल्लाह तव्हांजे इन हर जॻह ते इज़त फरमाईंदो।